अस्सलाम वालेकुम। अज जो टॉपिक इल्म कीमिया की तारीख। इल्म कीमिया या साइंस जॾहिं खां दुनिया ठही ऐं इंसान में अक़ल अचणु शुरू थियो, शऊर अचणु शुरू थियो, तॾहिं खां साइंस जो बुनियाद शुरू थियो। तॾहिं खां इंसाननि नयूं नयूं शयूं ईजाद करणु शुरू कयूं। तॾहिं खां इंसाननि नई नई नॉलेज आहिस्ता आहिस्ता गॾु करणु शुरू कई ऐं साइंस जी सभिनी फील्डनि में गॾियल तौर ते हुननि तरक़ी कई। अॼु जेकॾहिं असां मुख़्तसिर तौर ते साइंस जी तारीख़ ते नज़र विझूं, केमिस्ट्री जी तारीख़ ते नज़र विझूं, त केमिस्ट्री चई दौरनि खां गुज़री आहे। सब खां पहिरीं जेका स्टार्टिंग थी उहा यूनान जो दौर, यूनानी जेके माण्हू हुआ उन्हनि उन जी स्टार्टिंग कई। उन खां बाद में रूमियन उनखे थोरो अॻिते वधायो। इनने त उन में एतिरी कंट्रीब्यूशन न कई, पर पोइ बि हिननि कुझु न कुझु इन में कंट्रीब्यूशन कई। उन सां गॾु जीअं ई अॻिते हलिया त मुस्लमाननि जो हिकु सुनहरी दौर शुरू थियो, जंहिंमें मुस्लमाननि साइंस जे सभिनी फील्ड्स सां गॾोगॾु केमिस्ट्रीअ में बि तमामु घणो रोल प्ले कयो ऐं काफ़ी सारियूं इजादूं कयूं। उन खां बाद में जॾहिं मुस्लमाननि जो ज़वाल आयो त गॾियल तौर ते पूरी दुनिया में जेके बि यूरोपियन कंट्रीज़ हुआ ऐं या ॿिया कंट्रीज़ आहिनि, उन्हनि गॾियल तौर ते उनखे अॻिते आंदो ऐं हलंदा रहिया ऐं अॼु ताईं जी जेकी बि नॉलेज आहे उहा स्टेप बाय स्टेप पहिरीं खां गॾु थी ऐं उन खां बाद में यूनानी दौर। हाणे यूनानी दौर में जेकॾहिं ॾिसूं त मुख़्तलिफ़ मुफ़क्किर ऐं साइंसदान उन्हनि पंहिंजो किरदारु अदा कयो, जंहिंमें अरिस्टो, डेमोक्रेटिस, अफ़लातून ये टे साइंटिस्ट हुए आहिनि जेके असांजे सिलेबस में ॾिनल आहे। हिन में हिकु बेसिक कॉन्सेप्ट ॾिनो एटम, अंसर ऐं कीमियाई अमल जे बारे में। ऐं हिननि चयो त जेकी दुनिया आहे, जेको मादो आहे, उहो चइनि शयुनि जो ठहियलु आहे। कहिड़ियुनि चइनि शयुनि जो ठहियलु आहे? मिट्टी, पानी, हवा ऐं बार। ये चार शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पूरी काइनात खे, पूरे मादे खे ठाहिनि थियूं ऐं इन्हनि जूं चार प्रॉपर्टीज़ आहिनि, चार ख़ासियतूं आहिनि। कहिड़ियूं? हिननि चयो त सब खां पहिरीं गरम, खुश्क, थधी ऐं घिमियल या हिनखे असां चऊं तर। त ये चार ख़ासियतूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ मादनि में पाई वञनि थियूं, मुख़्तलिफ़ मादनि में मौजूदु हूंदी आहे। जहिड़े तरीक़े सां असां पहिरियों आंसर वठूं बाहि जो, त बाहि जूं ॿ ख़ासियतूं हूंदियूं आहिनि, त बाहि गरम हूंदी आहे, खुश्क हूंदी आहे। उन खां अलावा मिट्टी खुश्क ऐं थधी हूंदी आहे, पानी थधो, गरम ऐं घिमियल हूंदो आहे, यानी तर हूंदो आहे। हवा थधी, तर ऐं गरम हूंदी आहे, यानी थधी, घिमियल ऐं गरम हूंदी आहे। ये टे प्रॉपर्टीज़ हवा में पाई वेंदियूं आहिनि। अच्छा, ये जेके कॉन्सेप्ट हुया, ये बुनियादी कॉन्सेप्ट हुया। बुनियादी कॉन्सेप्ट जो मतलब आहे त उन्हनि में वक्त सां गॾु तब्दीली आई, वक्त सां गॾु उहे डेवलप थिया ऐं मुख़्तलिफ़ दौर में जीअं जीअं नॉलेज वधंदी वई, तीअं तीअं उन्हनि कॉन्सेप्ट्स खे, उन्हनि नज़रियनि खे अॻिते वधायो। यूनानी जे दौर खां बाद में हिकु नंढड़ो दौर अचे थो, 100 या 150 साल ताईं जो दौर हुयो, जंहिंखे रूमियन जो दौर चयो वञे थो। ऐं रूमियन जे दौर में साइंस में या केमिस्ट्री में का एॾी वॾी तरक़ी न आई, पर हुननि पंहिंजे हिसाब सां साइंस खे अॻिते वधाइण जे लाइ थोरो घणो कमु कयो, जंहिंमें हिननि मिट्टीअ मां बर्तन ठाहिण, मिट्टीअ मां जेके थांव वग़ैरह ठहंदा आहिनि उहे ठाहिण, उन्हनि ते चित्रसाली करणु, रंग वग़ैरह चित्र वग़ैरह ठाहिण। उन सां गॾु हिननि जेको मेजर कमु कयो, जेको अहम कमु हुयो, उहो इहो हुयो धातु जी हुयो। धातुअ खे उनजी कच धातुअ मां कढण जो जेके तरीक़ा हुया उहे हुननि डेवलप कया। जीअं लोह खे कच धातुअ मां कढणु, चांदीअ खे कच धातुअ मां कढणु, सोन खे कच धातुअ मां कढणु। त इहे जेके धातु हुया, उन्हनि धातुअनि खे
कच्चे धातु खां कढण जा माहिर हुया ऐं उहे सारा कम कया। पर इन्हनि जेको बि कमु कयो उहो सिर्फ़ु तजुर्बाती नोयत जो हुयो। तजुर्बाती नोयत खां मुराद इहा त को बि लिटरेचर वग़ैरह उन्हनि वटि न हूंदो हो, न वरी उन्हनि वटि का लिखाई हूंदी, हू जस्ट ॾिसंदा हुया भई हीउ कमु कीअं थो थिए ऐं उन ते अमल करे कोशिशि कंदा हुआ, ग़लती कंदा हुआ, कोशिशि ई ग़लतीअ वारो प्रिंसिपल हिन वटि हुयो ऐं अहिड़े तरीक़े सां हुननि पंहिंजे पीरियड में थोरो घणो केमिस्ट्री जे लाइ कमु कयो।